कहाँ लेके आया? 10 रुपए में यही गाड़ी मिलेगी ना। चलो सही है। सारा पुष्पा झुकेगा नहीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ यासिर अली ऐं ही आहे मां यहाँ नादिर तलवानी ऐं ही नंढड़ो असांजो जेको आहे सो कैमरामैन आहे। अॼु ही जेको आहे कैमरामैन अॼु असां सां गॾु हेल्पिंग में आहे, जो वीडियो में अची वियो आहे। त इहो असांजो अदा मुनसिफ़ नंढड़ो जेको असां कैमरामैन आहे। ऐं तव्हां उमेद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, झलक टीवी तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, चैनल खे सब्सक्राइब करियो, वीडियो खे फुल वॉच करियो ऐं बेल जे आइकन खे प्रेस करियो तव्हां जीअं त तव्हांखे फ्यूचर में तमामु वीडियोज़ असांजूं तव्हांजी स्क्रीन ते ज़ाहिर थियनि। थैंक यू। मेरे बाप की गाड़ी। पुष्पा झुकेगा नहीं साला। आया गाड़ी में था, जाएगा भी गाड़ी में। ये ले 10 रुपए, गाड़ी लेके आ। साले गाड़ी लेके आ ना, जा ना। साला झुकेगा नहीं पुष्पा। आया गाड़ी में था, जाएगा भी गाड़ी। साले ये कहाँ लेके आया? 10 रुपए में यही गाड़ी मिलेगी ना। चलो सही है। सारा पुष्पा झुकेगा नहीं। झुकेगा नहीं सारा पुष्पा। बस ठीक है।